कराची के मेयर मुर्तजा वहाब जो आहे त शहर में नई बसुनि बाबति जल्दी ख़ुशख़बरी ॿुधंदा। जीअं ई KMC जा माली मामला बहितर थींदा, अवाम ख़ुशख़बरी ॿुधंदो। मुर्तजा वहाब जो चवणो त हद दख़लनि दौरान ज़ब्त कयल सामान घणी देर ताईं नथा रखी सघूं। कानून में तरमीम करे हाणे ॾंड वधाइण जो सोचे रहिया आहियूं। अवां खे नाज़रीन अपडेट कंदासीं। अहम ख़बर खां कराची जे मेयर मुर्तजा वहाब जो आहे त शहर में नई बसुनि बाबति जल्दी ख़ुशख़बरी ॿुधंदा। जीअं ई KMC जा माली मामला बहितर थींदा, अवाम ख़ुशख़बरी ॿुधंदो। मुर्तजा वहाब जो चवणो त हद दख़लनि दौरान ज़ब्त कयल सामान घणी देर ताईं नथा रखी सघूं। कानून में तरमीम करे हाणे ॾंड वधाइण जो सोचे रहिया आहियूं। कराची जे मेयर मुर्तजा वहाब जो आहे त शहर में नई बसुनि बाबति जल्दी ख़ुशख़बरी ॿुधंदा। जीअं ई KMC जा माली मामला बहितर थींदा, अवाम ख़ुशख़बरी ॿुधंदो। मुर्तजा वहाब जो चवणो हो त हद दख़लनि दौरान ज़ब्त कयल सामान घणी देर ताईं नथा रखी सघूं। कानून में तरमीम करे हाणे ॾंड वधाइण जो सोचे रहिया आहियूं। अवां खे नाज़रीन अपडेट कंदासीं। कराची जे मेयर मुर्तजा वहाब जो आहे त शहर में नई बसुनि बाबति जल्दी ख़ुशख़बरी ॿुधंदा। जीअं ई KMC जा माली मामला बहितर थींदा, अवाम ख़ुशख़बरी ॿुधंदो। मुर्तजा वहाब जो चवणो त हद दख़लनि दौरान ज़ब्त कयल सामान घणी देर ताईं नथा रखी सघूं। कानून में तरमीम करे हाणे ॾंड वधाइण जो सोचे रहिया आहियूं। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिंध न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो सां। जी सिकंदर, अपडेट कजो, मुर्तजा वहाब वधीक छा चयो आहे? हाजी फरा सिंध हाई कोर्ट की बरकनी बेंच है जैमें के इलेक्ट्रिक के बिजली के बिलन में म्यूनिसिपल टैक्स की वसूली खिलाफ दरख्वास्त ॿुधणी थी है। अदालत में कराची जो मेयर मुर्तजा वहाब जो पेश थियो ऐं ॿिया अमलदार पेश थिया। अदालत टैक्स वसूली ते हुकुमनामे में जो है 23 माह ताईं वाद करे छड़ी है। जमायत इस्लामी ऐं ॿियनि धुरनि पारां बिजली के बिलन में म्यूनिसिपल टैक्स की वसूली खिलाफ दाख़िल दरख्वास्त पे आज ॿुधणी थी हुई। अदालत में के इलेक्ट्रिक के बिजली के बिलन में म्यूनिसिपल टैक्स वसूल करण का मना कयो वियो हो। अदालत जो है वो मनानामो उन में वाद करे छड़ी है। तो जॾहिं ईंदड़ ॿुधणी ते अदालत धुरनि के चयो आहे त समूरियूं धुरियूं जेके आहिनि त उहे पंहिंजो दलील ॾियनि। जॾहिं त ॿुधणी खां पोइ सिंध हाई कोर्ट ॿाहिरां कराची जो मेयर मुर्तजा वहाब जेका है मीडिया सां ॻाल्हि ॿोल करे उन्हनि चयो त जल्द ही शहर में नयूं बसूं जेके आहिनि त उन जी अवां ख़ुशख़बरी ॿुधंदो। मेयर कराची मुर्तजा वहाब जो इहो बि चवणो त जीअं ई KMC जे माली मामलनि में बहितरी ईंदी त अवाम खे ख़ुशख़बरी ॿुधण में ईंदी। जॾहिं त मामला बहितर तरफ़ वञी रहिया आहिनि। मेयर कराची जो अहिड़ो चवणो। मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे मेयर कराची मुर्तजा वहाब चयो त हद दख़लनि कढण खां ज़ब्त कयल सामान घणे वक़्त ताईं असां नथा रखे सघूं। संदसि चवणो त कानून में तरमीम करे रहिया आहियूं। जीअं हाणे जेके आहिनि त जेके बि ॾंड आहिनि उहे वधायूं ऐं उनजे बारे में वधाइण जे लाइ सोचे रहिया आहियूं। मेयर कराची चयो त साइन बोर्ड KMC जी इजाज़त खां सवाइ न आहिनि लॻाए सघंदा। जॾहिं त ही अख़्तियार सिर्फ़ KMC वटि हुजणु घुरिजे। मेयर कराची इहो बि चयो त सियासी पार्टियुनि जे झंडनि खे बि लाथो पियो वञे ऐं बिजली जा तारूं ऐं जेके पोल वग़ैरह आहिनि उन्हनि सां बि जेके झंडा लॻल हुआ उन्हनि खे बि असां हटाए रहिया आहियूं। जी ठीकु आहे सिकंदर, आगाह करण जे लाइ महिरबानी।